नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे वारह मां अवां सां शेयर कयूं पिया। गुज़िरियल राति हमलपाड़ी में धाड़े दौरान फौरन हथां क़त्ल थियल पुलिस एहलकार अब्दुर्रहमान भट्टी वारो मामलो, जंहिंमें SSP कंबर शेदात कोट समीर नूर चन्ना वाक़े वारे हंधि पहुची मालूमात वरिती आहे। पुलिस एहलकार अब्दुर्रहमान भट्टी जी जनाज़े निमाज़ में DIG लाड़काणो नासिर आफ्ताब, SSP समीर नूर चन्ना ऐं ॿियनि शिरकत कई आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। वारह मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फ़कार चांडियो असां सां लाइन ते मौजूद आहे। ज़ुल्फ़कार, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, जीअं त राति ही वाक़े थियण खां पोइ जेको पुलिस अब्दुर्रहमान भट्टी शहीद थी वियो हुयो ॾोहारनि हथां, उन खां पोइ SSP कंबर सुबुह सां ई जेको वारहे पहुतो ऐं खोजी कुछ ज़रिए पेरा बि खणाया ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सभिनी पासनि सां इन मसइले जी जांच पिणु उहा हले पई थी ऐं खोजी कुतनि जे ज़रिए जेके पेरा थिया उहे वारे लॻ चांडनि जी को ॻोठ आहे उन ॻोठ में अची वेठा। 4 गिरफ़्तारियूं पिणु पुलिस कयूं आहिनि। उन खां अलावा DIG आहे वारे ऐं SSP उन ॿिन्ही सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं DIG लाड़काणो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां जेको ही बहादुर पुलिस वारो जेको ॾोहारनि हथां शहीद थियो आहे, उन्हनि सां वञी महाडो अटकाईंदे शहीद थियो आहे, उन जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ असां समूरनि पासनि खां जांच वठूं था ऐं उहो समूरी जांच खां पोइ ई असां कुझु ॿुधाए सघूं था त उहे ॾोहारी, पर इंशाअल्लाह जल्द जेको आहे उन्हनि ॾोहारनि खे असां गिरफ़्तार करे ऐं मीडिया ॾोहाणींदासीं। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार तफ़सील खां आगाह करण जे लाइ।